जो है तक मंज़र ॾेखारियूं पिया डिगबला पुलिस जो है एहसास प्रोग्राम में पैसा वठे ईंदड़ माण्हुनि खां 2 मोटरसाइकिलूं फुर कयूं। पुलिस SHO डिगबला जी बर वक्त कार्रवाई फोरू मोटरसाइकिलूं छॾे फरार थी विया आहिनि। पुलिस डिगबला पुलिस जो SHO आहे उन्हनि जे पोयां जो है एहलकारनि समेत उन्हनि जे पोयां लॻल आहे। थी सघे SHO हिते पुलिस जो जेके एहलकार उन्हनि जो चवणु आहे त असांजी बर वक्त कार्रवाई जे करे हू जेको आहे मोटरसाइकिलूं ऐं चम्पल जेके छॾे फरार थिया आहिनि। पुट ही फोरू जेके आहिनि पंहिंजा चम्पल ऐं मोटरसाइकिलूं जेके हिननि फुर कयूं शहर मां। अच्छा तव्हांखे केॾीमहिल कार्रवाई जो जेको आहे इतला मिलियो? असांखे मिलियो आहे 12:05। तव्हांजी ड्यूटी किथे हुई? एहसास प्रोग्राम इमरजेंसी। अच्छा पोइ बर वक़्तु तव्हां हिन जे पोयां लॻो हे मोटरसाइकिलूं छॾे फोरू फरार थी विया? बिरल शाह जी उतां अॻिते फोरू आया जेके फुर करनि पिया असांखे निगारी आयो। अच्छा असां उतां इमरजेंसी में निकितासीं। जीअं उतां निकितासीं असां उन्हनि जे पोयां हुआसीं। अच्छा 4 ॼणा 3 ॼणा हुआ जेके उहे हिते गाॾी फिटी करे भॼी विया फोरू। अच्छा फोरू कहिड़ी तरफ़ फरार थी विया आहिनि? तरफ़ जेको पुलिस अमल हुनजे पोयां आहे। ही गाॾी हिकिड़ी आई आहे, ॿी गाॾी ही आहे। अच्छा ॿई फुरजूं गाॾियूं आहिनि? जी न हिकु लॻे थी त जेका फुर करनि उहा आहे, हिकिड़ी फोरू जी आहे। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त SHO डिगबला बर वक़्तु फ़ौरन जो पीछो करे शहर मां मोटरसाइकिलूं फुरींदड़ जेको आहे नामालूम जेके आहिनि फोरू खे कंट्रोल करण जी कोशिशि कई। हुननि पंहिंजूं मोटरसाइकिल फुर थियल मोटरसाइकिल ऐं मोटरसाइकिल छॾे चम्पल जेके आहिनि छॾे फरार थियण में जी कोशिशि कई आहे। पुलिस हुननि जे डिगबला पुलिस हुननि जे पोयां लॻल आहे।